आलमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सां हथड़ो मिलाए ऐं पोइते जो हथड़े खे पियो करे अदब जे नियत सां त मुझे करीम आका उन जे हथ खे पकड़ियो। मुझे महबूब रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे हथ खे पकड़ियो। हथ खे पकड़े ऐं उन के जेके हथ में लिफूं हुयूं उन लिफुन जे करे जेके न छोडर निकरी पवंदा हन सख्त खल थी वेंदी आ। मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे प्यार सां मुझे रहमतल लिल आलमीन जा उन्हनि हथड़नि जो अंदाज़ छा हूंदो जॾहिं पंहिंजे गुलाम जे उन हथड़नि ते घुमाए ऐं मुर्गी उन खां पुछनि था त हे तुंहिंजे हथड़नि में छा थियो। सुभान अल्लाह। वाह मुझा करीम आका तुझे न प्यार ता कायनात सजी कुर्बान। मुझे महबूब रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दीवाना मुझे महबूब जने उन सहाबी खां पुछो तो उन जे अखड़न में लुड़क अची विया। चवे तो आका खानदान जो हिकड़ो कमाईंदड़ बचड़न जो अल्लाह वलरड़ो दिनो आ न्याणियों भी आहिन पुत्र भी आहिन। मुझा महबूब रात दिन मेहनत कंदो हां बचड़न के हलाल जी रोजी कमाई दींदो हां। मेहनत जे करे मुझे हथड़न में छाला पईजी विया हन। हजरत अब्दुल रहमान बिन औफ फरमाए तो त मूं ॾिठो त मुझे करीम मुस्तफा उन जे हथड़न के पाण दे वठी उन के चुम्मी मुबारक ॾिनी। सुभान अल्लाह। हज़रत अब्दुल रहमान फरमाए तो अल्लाह जे इज्जत जो कसम उन वक्त मुखां दाह निकरी वई त ए अब्दुल रहमान काश अज तू गरीब हुजी हां। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अज तू गरीब हुजी हां ऐं तुझे हथड़न में इहे लिफूं हुजन हां ऐं तुझे हथड़न जो लिफूं टुटल हुजन हां तुझे हथ जो मांस सख्त हुजे हां ऐं जो मुझो महबूब मुस्तफा राजी थी पवे। सुभान अल्लाह। ऐं मुझे महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दीवाना इस्लाम लंबिन तकरीरन जो नालो कोन्हे इस्लाम घणन गाल्हन जो नालो कोन्हे इस्लाम फकत इश्क ऐं मोहब्बत जो नालो आहे। सुभान अल्लाह। बस जेकॾहिं मोहब्बत जो ज़रियो आहे न त इंशाअल्लाह ताला ही जहान भी तो असांजो सुरखुरू हो जहान भी तो असांजो सुरखुरू। मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना दुनिया ऐलान कंदी आ त फलाणे हंद अहिड़ो ते वली वेठो आ जो बस रुगी वञे हथड़ा तो खणे त बेड़ा पार। ॿुधंदा आहियो फलाणे हंद ओ बबुर ताईं बि माण्हू कोन था मुड़न फलाणे हंद अहिड़ो त बबुरा जो बस माण्हू पहुचंदा वञनि बबुर जा पन खाईंदा वञनि बस कम थियो वञे। फलाणे हंद नलको आ बस पानी पींदो वञे कम थींदो वञे। कोई शक नाहे मुझे अल्लाह कख जे हेठो लखन कोई शक नाहे। याद रखी छॾियो शिफा मुझे अल्लाह वटां शिफा ॾींदड़ मुझो करीम रब्बा भलो डॉक्टर आ फलाणो बेशक अल्लाह उन के इज्जत ॾिनी आ। शिफा उन जे हथ में कोन्हे न कंहिं दवा में शिफा है शिफा मुझे करीम रब जे कुदरत में आ। जॾहिं न मुझो यार राज़ी थी पवंदो आ पोइ मिट्टी चवंदी आ जो मूंखे खा त मां तुंहिंजे दर्दन खे दूर करे ॾेखारियां। मुझा मुस्लमान भाउ सब इहे ॻाल्हियूं जेके ॿुधी थियूं इहे ॻाल्हियूं सचूं भी थी सघनि थियूं कूड़ियूं भी थी सघनि थियूं लेकिन ज़ुबान मुस्तफा मां जेका निकतल ॻाल्हि आहे उहा सदाई सचो ई सच। उन में ज़रे जे बराबर भी का गुंजाइश आहे चओ त कान्हे त पोइ मूंखे जवाब ॾे
ऐं पंहिंजे पाण खे गरीब ऐं मिस्कीन समझण वारा त मुंहिंजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम कंहिंजे लाइ ऐलान कयो त ही अल्लाह जा दोस्त हन। छो त मदीने जे मीर फरमायो हिक मजदूर जे लाइ, हिक हारी जे लाइ, हिक गदह गाॾे हलाइण वारे जे लाइ, रातिन जो रातियूं ओजागा करे पाणी वहण वारे जे लाइ, रातिन जो रातियूं थ्रेशर ते बीही करे हलाल जी रोज़ी बचड़न जे कमाइण वारे जे लाइ, सॼो ॾींहुं पंजन सवन जे लाइ तगारी खणण वारे जे लाइ दुनिया उनखे हकीर निगाह सां ॾिसंदी आहे। पर मुंहिंजे मुस्तफ़ा ऐलान कयो त अल कासिब हबीबुल्लाह, मां मुस्तफ़ा ऐलान थो कयां त ही हलाल जी मेहनत करे रोज़ी कमाइण वारो अल्लाह जो दोस्त आहे। ऐं मेहनत मजूरी करे रोज़ी कमाइण वारा तो खुश नसीब आही, ऐं हारी तू खुश नसीब आही, ऐं मजदूर तू खुश नसीब आही। तुझे खुश नसीब में जेकॾहिं हिकड़ी गाल शामिल थी वञे त तुझो पानी वहण भी इबादत, तुझो लाबारो करण भी इबादत, तुझो थ्रेशर हलाइण भी इबादत, तुझो हर हलाइण भी इबादत, तुझो बिज छटण भी इबादत। हिकड़ो वेलो हूंदो आ, हिकड़ो न हूंदो आ, केॾी तवक्कल हूंदी आ। हिकड़े अमीर खे हेॾो रख, हिकड़े मिस्कीन हारीअ खे हेॾो रख। अमीर खे ख़बर आ त मुंहिंजा बैंक में 5 करोड़ पिया आहिनि, काई परवाह काने का, 6 महीना कारोबार न हलियो तॾहिं बि ठीकु आहे, उनखे पंहिंजे दौलत ते नाज़ आहे। पर हिकड़े हारीअ खे आसमान ते हींअर ककर थींदो त फसल ते नज़र पवंदी, चवंदो मुंहिंजा मौला ख़ैर कजां। कंहिंमें भरोसो रखंदो पंहिंजे रब जे ज़ात, मुंहिंजा अल्लाह से ख़ैर कजां। हवा तेज लगंदी हो मुंहिंजा रब ख़ैर कजां। थोड़ी मौसम खराब थी हो मुंहिंजा रब ख़ैर कजां। ईमानदारी सां ॿुधा, हक़ कंहिंजे मथां वधीक आहे? जंहिंजे बैंक में करोड़ रुपयो पियो आहे, रब जे नेमतुनि जो हक़ उन जे मथां वधीक आहे या उन मिस्कीन हारीअ जे मथां वधीक आहे जंहिंजी पली खाली लगी पई आहे, जेको ओधर इन नियत सां खणी रहियो आहे, इन इरादे सां खणी रहियो आहे त फसल लहंदो त तोखे ओधर अदा कंदुसि, इन नियत सां खणी रहियो आहे। ॿुधा मुस्लमान, हक़ कंहिंजे मथां मुंहिंजे रब जो घणो आहे? चओ त हक़ उन जे मथां अल्लाह जो वधीक आहे जंहिंजे बैंक में करोड़ रुपयो पियो आहे, जंहिंजे घर में पक्की जगह ठहियल आहे। छा उन जो हक़ नाहे? तूं पंहिंजे औलाद जे 2 पुटनि खे आॾो रख, हिकड़े खे 5000 रोज़ ख़र्ची ॾे, हिकड़े खे 50 रुपया ॾे, हिकड़े खे 100 रुपया ॾे। ॿुधाए त तुंहिंजो हक़ कंहिंजे मथां वधीक आहे? जेके 5000 ॾीठो या जेके 50 रुपया ॾीठो? जवाब दे मुस्लमान। हक़ अमीर जे मथां मुंहिंजे रब जे शुक्राने जो वधीक आहे। जेके अल्लाह जेतिरी इज्जत ॾिनी आहे उन जे मथां मुंहिंजे रब जो हक़ वधीक आहे। पर जुमे जे ॾींहुं हुजे या 5 वक्ती निमाज़ हुजे, मस्जिद जे दर ते वञी वेह, ॾिस त अमीर अॻ में थो अचे या ग़रीब अॻ में थो अचे। सुभान अल्लाह। ऐं मुस्लमान सोच खुदा जे वास्ते ये ॻाल्हियूं अहिड़ी थई। सोच गहराई सां सोच। जुमे जे ॾींहुं मस्जिद जे दर ते चुपड़ी करे कंहिं ॿिए ॻोठ में अजनबी थी वञी वेही ॾिस त मस्जिद जी ॿुहारी ॾियण ॻोठ जो रईस थो अचे या को मिस्कीन थो अचे। सुभान अल्लाह। कलाकनि जा कलाक मस्जिद में निमाज़ खां अॻु में ग़रीब थो अचे या अमीर थो अचे। चङी तरह वञी ॾिसंदे त सभिनी खां पहिरीं मिस्कीन मस्जिद में ईंदो आहे ऐं सभिनी खां पछाड़ीअ मिस्कीन मस्जिद मां निकिरंदा। ॿुधा, अल्लाह जी मस्जिद अल्लाह जो घर आहे या कंहिं ॿिए जो घर आहे? पोइ ॿुधाए त मुंहिंजो रब घणो राज़ी ग़रीबनि ते या अमीरनि ते? सच चओ, सच चओ, मांदी थी न मारवी तुंहिंजो अल्लाह जो आहे। 7 वरनि जा ॾुखड़ा हिक लहज़े मंझि आहे, उहो ई मालिक आहे जेको माग पहुचाईंदी मारवी। मां पहिरीं अर्ज़ कयो त हर दौलतमंद बदनसीब नाहे। हा बेशक अरब खरबपति बि आहिनि, लेकिन उन्हनि खे दौलत ते नाज़ नाहे। उन्हनि खे नाज़ आहे त मदीने वारे घोट जे निस्बत ते नाज़ आहे। उहे पंहिंजे हथड़नि सां मस्जिदियूं पाण ॿुहारींदा आहिनि, उहे मस्जिद नुखूं पाण साफ़ कंदा आहिनि, उहे पंहिंजी अमीरी ज़ाहिर न कंदा आहिनि, पर उहे पंहिंजी ग़रीबीअ ते फ़ख्र कंदा आहिनि। उन्हनि खे ख़बर आहे हीअ दौलत इते पई हूंदी, क़ब्र में कम ईंदो त मदीने जो घोट कम ईंदो। सुभान अल्लाह। तूं असां उम्मती आहियूं मदीने वारे साईं जा।
हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी करे हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं हर नबी पंहिंजे पंहिंजे दौर में मुझे महबूब मुस्तफ़ा जो शान पंहिंजे उम्मत खे ॿुधायो। हर नबी पंहिंजे पंहिंजे दौर में पंहिंजे पंहिंजे उम्मतुनि खे मुझे आका जो शान ॿुधायो आहे। जेकॾहिं तोखां सवाल कयां त छा तूं जवाब ॾींदे अॻियनि उम्मतुनि खे उन्हनि जे नबीअनि मुझे मुस्तफ़ा जे उम्मत जो शान ॿुधायो आहे या कोन ॿुधायो आहे? नसीबत ॾिस ए मुझे महबूब मुस्तफ़ा जा उम्मती हज़रत मूसा कलीमुल्लाह के अल्लाह जी ज़ात बाबरकात कोहे तूर थे जेडी मल 40 तख्तियों अता फरमायो हुक्म थियो ए मूसा 7 ॾींहनि खां बाद मोटी कोहे तूर ते अचजा। जॾहिं अल्लाह जो नबी हज़रत मूसा कलीमुल्लाह 7 ॾींहनि खां बाद मोटी कोहे तूर ते पहुतो बेनियाज रब पूछे तो ए मुंहिंजा मूसा मां अल्लाह जो ॾिनल पैगाम पढ़ी आयो आहियां। हा मुझा करीम रब सवाल कर केड़ो सवाल तो करी। हज़रत मूसा अलैहिस्सलाम दुआ तो करे या अल्लाह हे जी के मेहरबानी मुझे मथा थी 40 तख्तन जे सूरत में मौला इन तौरेत जे अंदर एक एड़ी कौम जो जिक्र पढ़ियो थम एक एड़न मानुन जो जिक्र पढ़ियो थम मुझा रब करीम जेके मानुन के नेकी जे ला सदीदा आई मानुन के गुनाह का रोकीदा मुझे रब फरमायो हा मुझा कलीम एड़ी मखलूक पैदा कंदस। अल्लाह जो कलीम हथड़ा खड़ी तो चवे मौला ओ भला इहे मानू मां मूसा कलीमुल्लाह के उम्मत में दे रब चवे तो न मूसा मौला जॾहिं पैदा करण आई अथई त मूंखे ॾे। रब चवे तो पैदा कंदुसि ज़रूर पर तुंहिंजे लाइ न पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे लाइ पंहिंजे महबूब जे लाइ पैदा कंदुसि। अल्लाह जो नबी चवे तो मौला भला ॿी क़ौम जो ज़िक्र पढ़ियो थम जेका गुनाह हिकड़ो कंदी हिकड़ो लिखबो इरादो कंदी कोन लिखबो नेकी जो इरादो कंदी लिखजण शुरू थी वेंदियूं हिकड़ी नेकी कंदा 10 लिखबी वेंदियूं। रब चयो हा इहा क़ौम भी पैदा कंदुसि। मौला भला इहा मूंखे ॾे। रब चयो इहा बि तुंहिंजी न आहे इहा बि मुंहिंजे महबूब जी आहे। सुभान अल्लाह। ऐ मुसलमान पांजे इन निस्बत मुस्तफ़ा ते नाज कर मुझे महबूब जे उम्मती हुजण ते निधण को नहीं तू निधण को नहीं तू धणी साईं वारो हई क्योंकि पांजे पाण के पाण ही निधण को न कर। तू पांजे धणीअ खे न छॾ उन आका सां निस्बत न छॾ। आखिरी ॻाल्हि कयां तमाम लंबी तवील इहा मौजू आहे लेकिन मां मुख्तसर कयां त मुंहिंजा दोस्त हज़रत मूसा अर्ज़ कयो मौला हिकड़ी अहिड़ी क़ौम जो ज़िक्र भी पढ़ियो थम जेके क़बरुनि में पछाड़ीअ ईंदा पर जन्नत में वरी सभिनी खां अॻु में वेंदा। रब चयो हा एड़ा भी पैदा कंदुसि। मौला भला इहे मूंखे ॾे। रब चवे तो इहे भी तोखे न इहे भी मुंहिंजे महबूब जा उम्मती सुभान अल्लाह। केॾी न तुंहिंजी क़िस्मत तो असांजी भली आहे केॾी न तो असांजी क़िस्मत भली आहे। कायनात में आया सभिनी खां पछाड़ी हूं आखिरी उम्मत जे हैसियत में क़यामत ताईं महबूब जी उम्मत हूंदी पर जॾहिं महशर जे मैदान में उथण जो हुकुम थींदो आयासीं पछाड़ी उथूं अॻु में पिया पंहिंजे करे सोच त सही कहजे करे जॾहिं किथे का लाइन लगंदी आहे माण्हुनि जी त को अहिड़ो बि हूंदो आहे जेके हुकुम थींदो त लाइन तुंहिंजे लाइ न आहे लाइन हिन रेवड़ी राज जे लाइ तूं त फलाणे रईस जो माण्हू ई तूं पासो ॾेई हली आहे। सॾु थींदो आहे या कोन थींदो आहे? ग़रीब पियो सुकंदो आहे उते लाइन में पर अमीर जो माण्हू रईस जो माण्हू MP MLA जो माण्हू काई लाइन कान हूंदी आहे। हा मुंहिंजा दोस्त यादि रख जीअं न हिन दुनिया में हज़ारे इंतज़ार कन पर जेको न वारसी वारो हूंदो आहे उनखे इंतज़ार करणो कोन पवंदो आहे। महशर जे मैदान में ईअं थींदो हर उम्मत वारसी वारी हूंदी लेकिन उते शिफा जो झंडो मुंहिंजे रहमतल लिल आलमीन जे हथ में हूंदो। अल्लाह फरमाईंदो महबूब ओ मुंहिंजा महबूब कायनात जे अंदर तोखे दुनिया ते जलवे अफरोज आखिर में कयुम लेकिन अॼु सभिनी खां आला मुंहिंजा मुस्तफ़ा तूं आहीं। अॼु तुंहिंजे उम्मत खे दुनिया में आखिर में मोकिलियुम
लेकिन सब का पहली अज तुझी उम्मत जन्नत में वेंदी कायनात के खबर पवे तो दुनिया मु जोड़ी जरूर लेकिन जोड़ी तो महबूब जे करे जन्नत मु जोड़ी जरूर लेकिन तो महबूब जे उम्मत जे करे पहली महबूब जन्नत में तू पहली उम्मत तुझी बिया सभई बाद में न ऐबन के डिठो विंदो न डोहन के डिठो विंदो रुगी हिकड़ी गाल डिठी विंदी त कलमो मुस्तफा ते पढ़ियो थिया कोन पढ़ियो कोई सोच मुंहिंजा दोस्त अहिड़ी निस्बत तां कुर्बान वञाया न उते उते लेखो थींदो हिकड़ी शइ जो तवजह कजां सब माफ़ी थींदी हिकड़ी शइ जो लेखो थींदी उन जो ख़याल रखजां बस उहा कहिड़ी शइ आहे कंहिंजो हक़ न खाइजां कैसा नाजायज़ी न कजां कंहिंखे ॾुखाइजां न कंहिंसां ज़ुल्म न कजां कंहिंसां ज़्यादती न कजां कंहिंजी बददुआ न वठजां कंहिं मिस्कीन खे तंग न कजां अगर इहो अमल कई न त क़यामत में मुंहिंजो मुस्तफ़ा बि मयार ॾींदी कयामत में मुझो महबूब भी मयार ॾींदी जेकरे इबादतुन में कमी कोताही कई थई मुझो मुस्तफा हथड़ा खणंदो रब माफ करे छॾे लेकिन के जो हक खादो थई त न खुदा माफ कंदो न मुझो मुस्तफा माफ कंदो इन करे के जो हक न खाइजां मुझा दोस्त अजीज अल्लाह ताला जी जात बाबरकात जा बानड़ा मुझी तकरीर हाने अजकल थी वई तव सफा फकीरानी चो त हाने बेड़ी भरजी आई आ जवानी खाई आया सी जवानी जा रूप जवानी जा मजा दिसी आया सी निस्बत मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मौजू मुखे दिनो वेवा शान औलिया लेकिन मां निस्बत मुस्तफा ते थोड़ो गालाइंदो अचा अजा मां तकरीर शुरू हकीकत में कोन कया बस रुगी तो जो बेस बदी करे तोखे तैयार तो पियो कया तन निस्बत ते नाज कर त खुदा तोखे केतरी इज्जत अता फरमाया मां तोखे हिकड़ो जी जुमलो एड़ो तो बुधाया जे बुधण सा तुजी दिल ठरी पवंदी ए मुजी दिल थी चवे त वाग मदीने इंशाअल्लाह ताला ए बुधी तोखे हैरत भी लगंदी दुनिया चवंदी आ त मरण खां पो कोई कंहिंजे कम नथो अचे अज मां तोखे सादड़न लफ्ज़न में इते खोड़ नवाब शाह जा डॉक्टर दोस्त भी वेठा हन इंजीनियर भी वेठा हन इलाके जा जमींदार भी वेठा हन मिस्कीन मारवड़ा भी वेठा हन ऐ मुझे महबूब जा दीवाना लेकिन हियर सभनी जी हिकड़ी निस्बत आ त मुझे मुस्तफा जा परवाना वेठा परवानन जाडो ही तोहफो मां अर्ज तो कया जेको डाडी मेहनत का पो पांजे दिमाग में विहारियो आ त मुझे महबूब मुस्तफा जे फकत कलमे वारी जेका निस्बतान नमाजू बाद में रोजाब बाद में हज भी बाद में सब कुछ बाद में फकत हिकड़े गाला गाला छाजी निस्बत एकड़े कलमे जी निस्बत तो के बुधाया वो उन कलमे जे निस्बत के हेडा रखी ऐ बिना कलमे वारे के हेडो रख त तोखे खबर पवे त यार जे इन कलमे जी बरकत केतरी आ ऐ मुजा दोस्त अजीज जेकर तुझे नवाब शाह शहर जे अंदर को नान मुस्लिम जेके रब महबूब जी निस्बत नसीब न कई हुजे खरबपति हुजे अरबपति खरबपति हुजे मौत त अचणो आ न उनखे भी गालायो मौत त अचणो आ जडे ओहो मरी विंदो त उन जे ला सिलसिलो केड़ो कयो विंदो थोड़ो डिठो थव गालायो हिकड़ी तीली काठन जा ढेर वगैरह ये कंदा हुंदा लेकिन उन जे मुकाबले में मुझे मदीने वारे घोट जो वो सफा सादड़ो उनके मवाली चवी तुझी मर्जी उनके हीरोनी चवी तुझी जेके लफ्ज तोखे दिल चवई ओहे चो पर हिकड़ी तसल्ला सा तो उम्मती रसूलुल्लाह जो इन हिकड़े कलमे जी रुगी तोखे पक हुजे त हिन कलमो मुझे महबूब ते पढ़ियो आ कोई मिठ भी न थस कोई माइट भी न थस कोई अजीज भी न थस मां तोखां तो पुछा पर आहे कलमे पढ़ण वारो जडे न उन ओहो दुनिया छडींदो बुधाए त मुझो रब उन जे ला इंतजाम करे थो या कोन थो करे
नओ कफन उन लाइ ईंदो आहे या कोन ईंदो आहे? जवाब ॾे। नओ बिल्कुलु प्योर ईंदो आहे कोन ईंदो आहे? अतुर उन जे लाइ ईंदा आहिनि कोन ईंदा आहिनि? नओ साबुण ईंदो आहे या कोन ईंदो आहे? ॾे ख़बर घोट वांगुरु कुल्हनि ते खणण वारा जवान उन जे लाइ ईंदा आहिनि या कोन ईंदा आहिनि? जवाब ॾे। उनखे कुल्हड़नि ते खणण वारा अची विया, कुल्हड़नि ते खणण वारा अची विया, अतुर अंबीर हणण वारा अची विया, हिकड़ी झलक ॾिसण जे लाइ दीवाना अची विया। ऐं मुस्लमान हाणे उहो जॾहिं वञी रहियो आहे, तवजह कजां, मां घणे नेक जी ॻाल्हि न कई, निमाज़ी जी ॻाल्हि न कई, आबिद ज़ाहिद जी ॻाल्हि न कई, मां बिल्कुलु बुनियादी तौर ते उन माण्हू जी ॻाल्हि कई जेको ज़ाहिर में कुझु बि कोन्हे को, लेकिन तोखे तवजह थो ॾियारियां। हाणे तवजह कर, आहे हुज़ूर जे कलमे वारो वञी रहियो आहे, ॿुधाए त उनखे गुस्ल ॾियारण जे लाइ माण्हू ईंदा या कोन ईंदा? ॻाल्हाईंदा अचो ऐं तवजह कजो। जॾहिं अहिड़े माण्हूअ जे गुस्ल ॾियारण वारा आया, वगे जी उम्मीद बि कान्हे, खट जी उम्मीद बि कान्हे, हंध जी उम्मीद बि कान्हे, ख़त्मे जी उम्मीद बि कान्हे, छो त अलाए केरा, पर जॾहिं गुस्ल ॾियारण वारे उनखे गुस्ल ॾियारियो कंहिंजे रज़ा जे लाइ, चओ रब आलमीन जे रज़ा जे लाइ। हुजूर जो उम्मती समझी उनखे गुस्ल ॾियारी। हाणे तवजह कजां, गुस्ल त उन्हे लावारिस खे ॾियारी, मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे कलमे जे निस्बत ॾे निहार, जेके दुनिया लावारिस करे छॾींदी आहे, पर जे कलमे वारो आहे त उन जो वारिस मुंहिंजो मदीने जो ताजदार थी ॾेखारींदो आहे। दुनिया सॼी लावारिस कयो, मगर गुस्ल ॾियारण वारो अची वियो। हाणे ॿुधाइजे, अल्लाह जे रज़ा जे लाइ गुस्ल ॾियारियो, उनखे सवाब मिलियो या कोन मिलियो? उन जा गुनाह माफ़ थिया या कोन थिया? गुनाह माफ़ थिया, सवाब भी मिलियो, गुनाह भी माफ़ थिया। कंहिंजे करे? जो जेको दुनिया छॾे वियो उन जे करे। हाणे जेके सवाब मिलिया, नेकियूं मिलियूं, गुनाह माफ़ थिया, ओॾा कबर खोटण वारनि कबर खोटी, दुनिया जो मुआविज़ो न, अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर जवाब ॾे, उन्हनि खे कबर खोटण जूं नेकियूं मिलियूं या कोन मिलियूं? मुझा दोस्त जनाज़े जी निमाज़ थी, भला जनाज़े जी निमाज़ पढ़ी, उन्हनि खे निमाज़ जो सवाब मिलियो या कोन मिलियो? कीअं थो चवीं त मरण वारो कुझु कोन थो ॾे? मां त वलीअ जी ॻाल्हि कान कई, गौस जी ॻाल्हि कान कई, सालिहनि जी ॻाल्हि कान कई, हिकिड़ो गुनाहगार में गुनाहगार मुंहिंजे महबूब जे कलमे वारो जॾहिं दुनिया छॾे थो त राजन खे रंग लाईंदो थो वञे। सच्चाई छुप नहीं सकती, बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से। ईमानदारी सा जवाब दे, वो मरण वारो तो वियो बेचारो मरी, लेकिन उन जे पोयां गुस्ल ॾियण वारे खे सवाब मिलियो, वसीलो केर बनियो, जो उहो मयत, कबर खोटण वारे खे सवाब मिलियो, वसीलो केर बनियो, इहो मयत, जनाज़े पढ़ण वारे खे सवाब मिलियो, वसीलो केर बनियो, इहो मयत, कफन ॾियण वारे खे सवाब मिलियो, वसीलो केर बनियो, इहो मयत। जेतिरो नियत में खुलूस हुयो, जेतिरी सच्चाई हुई, एतिरो अल्लाह अजर वधीक अता फरमायो। मां तोखां थो पुछां, हिकिड़े कलमे पढ़ण वारो नेक भी नाहे, आबिद भी नाहे, ज़ाहिद भी नाहे, हाजी भी नाहे, सखी भी नाहे, फकत कलमे पढ़ण वारो आ, दुनिया में त जिंदगी गुज़ारियो, पर जॾहिं यार ने वञी रहियो आहे त राजन खे बख़्शराईंदो थो वञे। इहो सच्चा ॻाल्हायो, इहो सच्चा। त पोइ जॾहिं हिकिड़ो गुनहगार भी मरंदे राजन खे बख़्शरायूं थो वञे, ॿुधाए त जॾहिं कंहिं अल्लाह जे सालिह बाने जो इहो टाइम ईंदो हूंदो त उहो घणनि खे बख़्शराईंदो हूंदो। ऐं अल्लाह जा बाना बुनियादी नुक़्ते ते अचां त ही कमाल कंहिंजो आहे, जो निस्बत मुस्तफ़ा जो कमाल।
ए तुझो मुझो कमाल ना है, ए निस्बत मुस्तफा जो कमाला, महबूब जी सुन्नता, गुस्ल जारण मैयत के मुझा दोस्त, मुझे महबूब जी सहाबा जी सुन्नता, कुल्हड़न के कते खणन, मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दीवानन जी, मुझा महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पांजे गुलामन के पांजे हथड़न सा पाण मजार में लाहींदा होया। सर दीवानो परवानो यह सुन्नत अदा करण जेला जान जी बाजी लगाईंदो आ। त हाणे अंदाज़ो लगा ऐं अॼु खां वठी इहो यकीन मां घणो तवील न वेंदुसि इन पासे, इहो यकीन कामिल करे छॾ त मरण वारो मरंदो उहो आ जंहिंजो कोई पोयां न हूंदो आ, जंहिंजो वारिस, जंहिंजो वली, जंहिंजो अॻवान, जंहिंजो क़ाइद मदीने जो ताजदार हूंदो आ। जॾहिं उहो दुनिया में लावारिस नथो छॾे त क़बर में कीअं छॾींदो, क़यामत में कीअं छॾींदो। सुभान अल्लाह। मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना, मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ते कलमो पढ़ण वारा, बस रुगी तू पंहिंजे नियत में चंगाई रख, पंहिंजे इरादन में चंगाई रख। अल्लाह ताला जी ज़ात एडो मेहरबान आ, एडो मेहरबान आ। मुझो खुदा न तो असांजे चेहरे के तो ॾिसे, न तो असांजे ज़ात के तो ॾिसे, मुझो रब दुनिया में भी हिक शय के तो ॾिसे, हशर में भी हिक शय के ॾिसंदो। सुभान अल्लाह। दुनिया में भी हिक शय के तो मुझो रब ॾिसे त मुझे महबूब ते कलमो पढ़ियो थई या कोन पढ़ियो थई। हशर में भी मुझो खुदा तुझे ने हिकड़ी शय के ॾिसंदो त निस्बत कहिड़ी सां आयो है, मुझे करीम आका ते कलमो पढ़ी आयो है या ईअं ई आयो है। जेकॾहिं दुनिया मां रुख़सत तो महबूब जे निस्बत सां थी तो त इंशाअल्लाह ताला मुझो अल्लाह तोखे कॾहिं भी ॾुखियो थियण कोन ॾींदो। यकीन पक्को रख, इरादो पक्को रख। पंहिंजे ईमान जी निशानी कहिड़ी आहे त जिंदगी गुजारी वने अल्लाह जे खौफ में ऐं अल्लाह जे उम्मीद में। खौफ ऐं उम्मीद जे विच में जिंदगी गुजारनी आहे। यो ईअं ई तकरीर कया या जीअं मौलवी थी कंदो हां तरन्नुम ऐं शेर व शायरी ईअं कया। तहां के मज़ो किए तो असां जला सब कुछ सवलो आ। तहां के जे में यार वधिक मज़ो अचे ईए न थे तो सुभाणे चो तो यार फकीर बसी चई हले वियो। ऐ मुजा मुसलमान भा जी अदा माशाअल्लाह माशाअल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवाना केड़ी गाल पे कया। माशाअल्लाह इतरी जमायत वेठी आ, हिकड़ो मिनट बि दरमियान में फासलो कोना। पुछां तो ताके केड़ी गाल पे बुधाया सभई बुध था पे ने गाल है छा पे चेम ताके मस मस याद कई। ऐ मुजा दोस्तों तवज्जो ख्याल ईमान सां जिंदगी गुजारण जो नालो छा है। खौफ ऐं उम्मीद जे विच में। हाणे इहो जुमलो आशिकन जे जुबान में ॿुधाई या मौलवी जे जुबान में ॿुधाई, बिन्ही में तो ॿुधाई। सुभान अल्लाह। मौलवी जे जुबान में अल्लाह जो दिल में खौफ रख। नाग ॾाढा कब्र में ॾुखिया थई, विछू ॾाढा कब्र में वॾा थई, कब्र जो अज़ाब ॾाढो सख़्त थई, अल्लाह ॾाढो बेनियाज़ थई। अहिड़ो निपूड़ींदुई जो धोबी बि कपिड़े खे कोन निपूड़ींदो आ। इन करे रात ॾींहं रोंदे गुज़ार, रात ॾींहं ख़ुदा जो खौफ कर, रात ॾींहं ख़ुदा जो खौफ कर। इहा मौलवीअ जी वज़ाहत आ। आशिकन दीवानन जी वज़ाहत ॿुध। आशिक ऐं दीवाना चवन था जॾहिं इबादत दे ॾिसी, रियाज़त दे ॾिसी, हज दे ॾिसी, क़ुरान जी तिलावत दे ॾिसी, खैर खैरात दे ॾिसी त अल्लाह जो दिल में खौफ पैदा कर त खैरात त कई थम पर रब अलाए कबूल कंदो अलाए कोन कंदो। हज कयो थम अलाए कबूल पियो अलाए
कोन पियो नमाज़ूं पढ़ियूं तम कबूल पयूं अलाए कोन पयूं पर जॾहिं उम्मीद जी महल अचई त फ़क़त हिकिड़ी ॻाल्हि ॾिसंदो कर त मां उम्मती कंहिंजो हां महबूब मदीने वारे घोट जो हां सुभान अल्लाह अल्लाह जो खौफ दिल में रखी त इबादत दे ॾिसंदो कर पर जॾहिं उम्मीद रब में रखी त मुस्तफ़ा दे ॾिसंदो कर मुझे करीम आका दे ॾिसंदो कर छो त मुझे करीम आका जो तो असां सां केतिरो प्यारा जे चवी त इमाम हसन मुजतबा जे ज़ुबान मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾे ये जेको महीनो अञा आख़िरी तारीख़ूं आहिनि जेकॾहिं चवां त हिन महीने जी 22 तारीख़ कहिड़ी ॻाल्हि जे करे मशहूर आहे त खोड़ माण्हू हथ खणंदा ईअं न दा हिन महीने जे 22 तारीख़ जी ख़ासि ॻाल्हि कहिड़ी आहे थोरो ॻाल्हायो